वालेकुम संगत साला खेरा खुश हो तबियत सही रहो अजमान सवाई कई हाणे उथियो हाणे हलूं था कैंशा जी तरफ छो तला यानी कि मोबाइल चेंज करणो आहे सोचे तो हलो हाणे हलूं था कैंशा मता मेहर भी वञूं सो वरी तव्हां सां मिलूं था तला सां गॾु ॾिसो केॾो सुहिणो लॻे पियो आहे असांजी वेटिंग में आहे सुहिणो उसां केॾो अचे न तो हाणे असां हलूं था हलजनी तो भाईजान असां कैंशा पुजी चुका आहियूं कैंशा है पंहिंजो रोड वेंदो सिटी ॾे हितां अंदरि हेॾां वरी बाईपास ॿार मेड़ हाणे असां ॾिसूं मेड़ मूड थिए थो या न बाक़ी कैंशा त असां पहुची चुका आहियूं गाइस दिस इज कैंशा बेबी दिस कॉल्ड लाट न दिस कॉल्ड कैंशा अरे ओसामा हेरे मुंह पियो थोरो भाईजान ही ॾिसो तला खान ही ॾिसो जियो बागी जियो गर्मी ना आहे असां कैंशा पहुची चुका आहियूं तव्हां ॾिसी सघो था कैंशा खे हाणे असां वरी शहर में एंट्री कयूं वरी तव्हां सां मिलूं था कॉल्ड कैंशा हाई स्कूल हे तव्हां ॾिसी रहिया आहियो कैंशा जा मनाज़िर भाईजान भेण जान ॾिसो जी है मतलब विच शहर आहे This called मुर्गी हाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो असां कैंशा में एंट्री करे चुका आहियूं दिस इज वीवो बेबी दिस कॉल्ड वीवो ॾिसो तमाम ॾिसो असां बि ॾिसूं था कैंशा दिस कॉल्ड कैंशा रुगो ट्रैफिक हे ॾिसो पुलिस वारो हे ॾिसो कीड़ो पगर रुके बड़ा हरामी हो बेटा हे ॾिसो मोबाइल असां हथ में खणी वठूं था कैंशा घुमंदा कैंशा जा माण्हू असांखे राति वारी प्लेट बि निकिती अथव राति वारी प्लेट असांजे मां ॾिठी थी पर तव्हांखे न ॾेखारी थी हाणे हलूं कंहिं दुकान ते जिते असां मोबाइल खे सेल कयूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था फाइनली असां सेट ॾेई छॾियो अधे शेर खे भाई तव्हां असांखां घणे में सेट खयों 38 में एस वञ अधे खे असां ॾिनो आहे ऐं भाऊ असांजो प्री प्यारो दोस्त शेर ज़मान खोखर हिन जो दुकान अथव कैंशा में अचो विज़िट कयो तव्हां बि सेट खणो भाऊ खां सेट कयो तव्हांखे भाऊ हाणे छा थो फील थिए माना तव्हां मोबाइल खपाए छॾी आहे अॼु वठंदा हुया अञा माना तव्हां थोरो माना सोचियो था तव्हां अलाए छा जो एहतिजाज आहे रश वारी हिननि ते रोड बंदि करे छॾियो आहे तबियत सही अथव ख़ुशि हो हवाए असांजो प्री प्यारो दोस्त हिन जो कैंशा में दुकानु आहे असांजो ॿियो प्री प्यारो दोस्त भाऊ आहे कयो जो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो अचो तव्हां भाऊ खां मोबाइल वठो भाऊ असांखे कहिड़ी था ॾियो रेडमी नोट 10 ते जहिड़ो लॻो पियो आहे हाणे तला जेको पसंदि अचे फर्क ना है भाईजान मोबाइल ॾेखारियो असांखे मोबाइल ॾेखारियो अदा हे मोबाइल असां वरिती आहे छा नालो अथसि भाऊ तव्हां कैमरा हेॾा कंफ्यूज़ छो था थियो हेॾा भाऊ तव्हां घणे ॾिनो आहे असांखे अल्लाह अकबर अब आहे ॾिसो सेट मूंखे वणियो ॾाढो हिन भाऊ असांजे चैं प्यारी आहे है ना भाऊ हिन ना आहे अच्छा वाह सेठ भलो आहे मूंखे वणियो भाईजान ॾिसो असां दुकान ते वेठा आहियूं भाऊ पाणी तव्हां असांखे नथा पियारियो आहे इहा वॾी मोहबत आहे
तव्हां चओ न सब्सक्राइब नाले छो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो नज़र ई कोन शेयर बि कयो शेयर कयो कमेंट कयो सुठा सुठा प्यार मोहबत ॾेखारियो लव कयो असां सां भई हाणे मोबाइल ॾिसो तव्हां हाणे इहे असां महिल भञींदासीं हाणे हिन विच ईअं नथा भञी सघूं छो जो हिनखे गली अहिड़ी चिड़ियल आहे भाॼी रहियूं आहे भॼी पियूं भाई हाणे मोबाइल ॾिसो असां भॼी पियूं भाईजान खेरनि था मोबाइल खपाई बि वरिती बि हाणे वञूं था वरी कूलर वठणु छो जो मामे ज़ाहिर चयो कूलर वठी अचूं नंढड़ो ऑफिस जे लाइ हाणे उहो कूलर वठूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था गाइस फाइनली कूलर वरितोसीं हाणे वञूं उसां मां खणूं वरी पोइ हलूं था घर जी तरफ़ रे छा था करायो तव्हां हाणे असांखे उड़ी किरायो त न करायो भाईजान भाई तव्हां हाणे असांखे छा था खारायो तव्हांखे मोबाइल भली वठी ॾिनी आहे हाँ ये दुआ कयो त बिरयानी सुठी हुजे जेको यार आहे हुजे सिर्फ़ु हींअर माना टाइम ओवर थी वियो आहे हला कंदो त असां लक आहे असां लकी वॾा तला जानी ॾिसो धाड़े लॻो पिया सफ़ा धाड़े अस्सलाम वालेकुम बादशाह छा हाल आहे ख़ुशि वालेकुम सही आहे अस्किला जामुन तयार ठाहियो मन ॿियो अॼु दीदार करायो अथव बसि अॼु आयासीं थोरो कमु हो ईंदा आहियूं त तव्हांजो दीदार कंदा आहियूं हा यार ॿियो त ख़ैरान किताब में कहाणी लिखांदो हवाए असांजो प्रिय प्यारो दोस्त सैयद बादशाह संगत अचो बिरयानी खाओ सलाह दो सलाह जानी बिरयानी तो खाए और उसामा खाए दो बिरयानी खाओ भाईजान हाणे पाण बिरयानी खाई हाणे वञूं था तो हाणे उसामा वियो आहे अंदरि चिप्सूं वठणु वठी ॾे वरी पोइ हलूं था घर जी तरफ़ गर्मी थी वई आहे ॾाढी कमु थी आहे शुक्र आहे सभु कमु थी आहे संगत पाण फाइनली घर पुॼी वियासीं थोरो फ्रेश थियूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था संगत अचो मानी खाओ सलाह दो पास्ता भिंडी मानी हे सभु मुंहिंजो वेलो खाइणु आयो अथव पकड़जी पियो त गाइस तव्हांखे डेली जेके मुंहिंजा व्यूअर आहिनि उन्हनि खे ख़बर त हूंदी त मां चांहि मानी खां पोइ चांहि लाज़मी पींदो आहियां सो मां चांहि पीआंदो हिनमहिल हे बि चांहि पीए थो मोबाइल बि ॾिसे थो सो वरी असां पोइ तव्हां सां मिलूं था नमाज़ न आहे पढ़ी नमाज़ पढ़ूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था त संगत पाण वञूं था हाणे अलाह जो फर्ज़ अदा कंदासीं वुज़ू कयूं नमाज़ पढ़ूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था मोबाइल खे चार्जिंग में लॻायूं सही आहे त भाईजान लॻे थो अॼु सुम्हणु पंहिंजे नसीबनि में न हो थोरी अञा अखि लॻी वरी फ़ोन आई आहे सेलर ते कमु आहे वञूं ॾिसूं छा सीन आहे ويبرأ جروح الكثير الجريح وينشط ذاك السقيم العليم وقد كان तो भाईजान खिरंदर सेलर तो पहुंची वियासीं दिस कॉल्ड गिरंडी दिस कॉल्ड यारिस दिस कॉल्ड रीवो समझ रहे हो त असां निंड अॼु न आहे कई मां सां कालू सुणे पंहिंजो मुंहुं अची ॾिठो आहे मां सां मां तुंहिंजे करे निंड न आहे कई है न मां सां निंड त असां निंड कई आहे हूअं कुझु तो कई आहे तो कई मां निंड ई न कई आहे ला ला मोहम्मद रसूल कथा मां निंड ई न कई आहे बसि कोई आ वरिया गाॾी ते साइकिल मोटर जेके तेल आहे मां सॼणा मां पेछो मां छा कालू वटि जा मां किथे वञे न पैसो कोन आहियां ग़रीब चओ आहियां ग़रीब दिलि वॾी आहे दिलि तरा तव्हांखे जंहिंखे छंगत करणी आहे अचो भली साथ करण बसि कुर्ब जी ॻाल्हि आहे इंसानु खाधे जो बुखो न आहे सही हाणे असां कांटो खोलियऊं अंदरि वियऊं हिन भाऊ मोबाइल सेट करे ॾियूं हिन ट्राली जो असां हाणे कांटो कयो आहे हे वञे थी अंदरि ई हलंदी छो जो कांटे जी ड्यूटी फ़िलहालु असांखे आहे जेसि ताईं कांटे वारो हमरा अचे सो हिन जो असां कांटो कयोसीं हाणे असां वञूं वरी पंहिंजो कमु कयूं भाईजान असां खातो चेक करे रहिया आहियूं तव्हां ॾिसो त संगत ॾिसो असां कांटो कयोसीं
हे गाॾी आहे पंहिंजो अलाए बू अलाए फर्ट अलाए छा खणी आई आहे सो तव्हांजो कांटो कयोसीं हिननि खे पर्ची ॾिनीसीं हाणे वरी असां वेंदासीं अंदरि त भाई हाणे नमाज़ जो टाइम थी वियो आहे 3 जो वुज़ू कयूं नमाज़ पढ़ूं वरी तव्हां मिलूं था त गाइस हाणे वेंदासीं पाण घर जी तरफ़ वञूं पंहिंजी रीबो कढूं वरी पोइ हिनमहिल मौसम 1 नंबर थी वई आहे छो जो शाम थी वई आहे वरी पोइ तव्हां सां मिलूं था रस्ते में त भाईजान तव्हां ॾिसी सघो था वेठा आहिनि सभु असां हिननि खे छॾियूं वञूं था पंहिंजी रीबो ते मिट छा हाल आहे ख़ुशी हा साईं हा हा साईं हा माइट अॼु मूं निंड न आहे कई सही तॾहिं हा यार माइट वॾी मोहबत आहे तुंहिंजी इहा कुर्बा तुंहिंजो सुभाणे तुंहिंजो सॼो इंटरव्यू असां भरींदासीं माइट मां वेझे अञा थोरो त तव्हांजो आवाज़ु सही ॿुधण न ईंदो हा हाणे ॻाल्हायो मालिक हा जी हा अल्लाह जी महिरबानी वरी हिन साल बि वेंदो इंशाल्लाह इहो आहे हे वॾो भाईवार भाऊ हे आहे ऐं असांजो सेठ अदरिन खान सेठ बबर वेठो आहे वॾो सही अलाह ख़ुशि कंदड़ हेल सेठ सिकंदर जो ख़्यालु आहे त मां कारखाने न वियां मां दुकानु खोलियां मां ॾिसूं सेठ वॾो चएसि त वेह सेलनि ते भाङो कयूं हा साईं वॾी ॻाल्हि आहे इहा सेठ सिकंदर नथो बीहे वीचारो भले छाजे करे सेठ मुंहुं खे हथ न ॾियनि सेठ लॼी थो थिए हिन खां वेठियो सघो था ऐं वधि मां भाऊ असांजे हसनैन खे तव्हां जेको आहे सरप्राइज़ कयो हा महिरबानी कुर्ब तव्हांजा जेके बि दोस्त ॿुधो था भाऊ हिन वीचारे महिनत कई आहे तमामु सुठी ऐं हिनखे सरप्राइज़ ॾिजो ऐं असांजो भाउ वेठो आहे सजन खान बबर साहिबु सही इहो नथो ॻाल्हाए अलाए छो ख़बर न आहे इहो मसरूफ़ आहे साईं फोन ते मां हुन सां ॻाल्हायां अलाह ख़ुशि कंदी हाणे बसि टाइम कोन्हे तव्हांखे तव्हां भली वञो अलाह ख़ुशि कंदो तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ा सरप्राइज़ कंदा हा मिट महिरबानी हेॾा आहे रजब जैसर सरदार तव्हां सर भाईजान पाण सेलर तां थी आयासीं हाणे मौसम खे इंजॉय कंदा आस्ते आस्ते वञूं था घर जी तरफ़ छो जो तक़रीबन मतिलबु साल खां मथे थी वियो आहे मतिलबु गाॾी भॼाइण खां मूंखे सख़्तु नफ़रत थी वई आहे गाॾी हाणे मां आस्ते हलाईंदो आहियां सुकून सां पंहिंजो 20 जी स्पीड वधि में वधि 30 जी स्पीड पोइ चाहे खैरपुर वञूं या मेड़ वञूं छो जो माना भॼाइण में मज़ो नथो अचे हाणे आस्ते तव्हांखे भई रोड जा मंज़र ॾेखारियूं ॾिठो हूंदो किथे न किथे छा हाल आहे भाउ हे तूं पंधु निकिरी पियो ई छो असांजे हूंदे ख़ुशी खेरा छॾे चए न हल वे भला त संगत वरी असां आया आहियूं हिनखे छॾण हिनखे हिते छॾियोसीं अंदरि वेंदासीं वरी सेठियूं वेठा आहिनि वरी मसइलो थी वेंदो वरी ॿियारे छॾींदा हा न हाणे असां भॼूं था ठीकु आहे बशीर दुआउनि में यादि وينشط ذاك السقيم العليم وقد كان بالسقم دهرا طريق تقال العثار العظام به ويعود الهوى ككبش त गाइस पाण फाइनली घर पुॼी वियासीं एसी साम्हूं बीठा आहियूं गर्मी तव्हां ॾिसी सघो था छा कयूं हाणे सिजल ते नमाज़ जो टाइम थियण वारो आहे अञा में बि अधु कलाक न अथसि सो नमाज़ पढ़ूं वरी पोइ तव्हां सां मिलूं था हीअ तव्हां ॾिसी सघो था आई छा थो करे भाऊ तव्हां छा था कयो मोबाइल चार्जिंग में थो लॻाए हीअ तमामु बेस्ट आहे भाऊ तव्हां थोरो हेॾे हीअ ॾिसो
ही ॾिसो तव्हां ॾिसो ॾिसो इहा लाइव चपाट इनखे चइबो थो त भाईजान अॼु असां हिते बच्चा पाड़ सां गॾु व्लॉग एंड था कयूं वरी इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी नए व्लॉग में जे अगरि असांजो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त छा कंदो लाइक सब्सक्राइब फॉलो कमेंट कमेंट कयो सुठो ऐं जे अगरि तव्हांखे पसंदि न आयो हुजे त बि महिरबानी करे लाइक सब्सक्राइब कयो छो जो असां वरी सुभाणे तव्हांजे लाइ सुठो कॉन्टेक्ट खणी ईंदासीं इंशाल्लाह सुभाणे वारो व्लॉग उर्दू में हूंदो सो हिते व्लॉग एंड था कयूं इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी माशाल्लाह अस्सलाम वालेकुम